चिनासी नवा खे आगाह कयो पिया। संजय वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त रेस्क्यू 112 जी शुरूआत में 50 एम्बुलेंसूं हलंदियूं, जंहिंजी 6 स्टेशनूं कराची जॾहिं त 1 स्टेशन लाड़काणो हूंदी। खे आगाह कयो पिया। संजय वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त टोटल 7 स्टेशनूं क़ाइमु कयूं आहिनि, जंहिंमां 6 कराची ऐं 1 लाड़काणे जी हूंदी। खे आगाह कयो पिया। संजय वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बि तावन जो वॾो शुक्रगुज़ार आहियां। संदसि चवणो हो त पंजाब में बि रेस्क्यू 1122 सुठो कमु करे रहियो आहे। सिंध जे वरी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे पिणु शुक्रियो अदा कयो आहे। सिंध जे वॾे वज़ीर चयो त सिंध में पाणी जी कमी आहे ऐं ज़रूरी मसइला हली रहिया आहिनि। पंहिंजी लीडरशिप जे विज़न खे अॻिते वधाए रहिया आहियूं। खे आगाह कयो पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबे में रेस्क्यू सर्विस 1122 जो इफ़्तिताही तक़रीब जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। इफ़्तिताही तक़रीब में सूबाई वज़ीर अज़हर पेचियो ऐं ॿियनि शिरकत कई आहे। तक़रीब दौरान ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त रेस्क्यू सर्विस में शुरूआती तौर 230 एम्बुलेंसूं शामिल कई वेंदियूं। खे आगाह कयो पिया। सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त पंजाब में बि रेस्क्यू 1122 सुठो कमु करे रहियो आहे। रेस्क्यू सर्विस एम्बुलेंसूं फायर ब्रिगेड में शामिल हूंदियूं। वज़ीर आज़म जे महिरबानी ऐं तावन जो वॾो शुक्रगुज़ार आहियां। सिंध जे वरी वज़ीर चयो त पंहिंजी लीडरशिप जे विज़न खे अॻिते वधाए रहिया आहियूं। चिनास नवा खे आगाह कयो पिया। सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त 50 एम्बुलेंसूं कराची में कमु कंदियूं। जल्द सर्विस ॿियनि शहरनि में बि शुरू कई वेंदी। सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह